मज़मून फिजिक्स क्लास 9 बाब चौथों सबक 13 तवाज़ुन या शर्त कंडीशंस ऑफ इक्विलिब्रियम। अस्सलाम वालेकुम प्यारा बारो, सिंध ऑनलाइन स्कूल में पहली कार मां आहियां सनाउल महर। अॼु जेको टॉपिक असां हिन लेक्चर में कवर कंदासीं वो आहे तवाज़ुन या शर्त यानी कंडीशंस ऑफ इक्विलिब्रियम। प्यारा बारो, कंडीशंस ऑफ इक्विलिब्रियम में असां वटि ॿ कंडीशंस आहिनि। हिकिड़ी आहे फर्स्ट कंडीशन ऑफ इक्विलिब्रियम ऐं ॿी आहे वरी असां वटि सेकंड कंडीशन ऑफ इक्विलिब्रियम। पहिरीं असीं पढ़ूं था फर्स्ट कंडीशन ऑफ इक्विलिब्रियम। मिसाल जे तौर ते मूं वटि हिकिड़ो ऑब्जेक्ट आहे ऐं उन ते हिन पासे खां फोर्स लॻे थो ऐं हिन पासे खां बि फोर्स लॻे थो ऐं इहे ॿिन्ही फोर्सनि जो जेको मैग्नीट्यूड आहे उहो सेम आहे ऐं सेम हुजण जे बावजूदि ऐं ही ॿई फोर्सिस जेके आहिनि उहे हिक ॿिए जे अपोज़िट आहिनि। उन खां बाद में सेम ऑब्जेक्ट ते हिकु फोर्स मथे तरफ़ लॻे थो ऐं हिकिड़ो हेठे तरफ़ खां लॻे थो ऐं उन खां बाद में इहे ॿई फोर्सिस बि हिक ॿिए में मैग्नीट्यूड में जेको आहे इक्वल आहिनि ऐं उन खां बाद में उन जी डायरेक्शन भी अपोज़िट आहे। सो तव्हां मूंखे ॿुधायो त छा ही ऑब्जेक्ट जेको आहे काॾहें मूव करे सघे थो जॾहिं त हिन ते मुख़्तलिफ़ पासनि खां मुख़्तलिफ़ फोर्सिस सेम मैग्नीट्यूड जा लॻनि था। अगरि जेकॾहिं असां हिन फोर्सिस जे रिज़ल्ट जी ॻाल्हि कयूं त असां उन जो रिज़ल्ट कीअं कढंदासीं ऐं छा चवंदासीं नाउ कैलकुलेट द नेट फोर्स। नेट फोर्स जेकॾहिं असां कैलकुलेट कयूं त मिसाल जे तौर ते असां नेट फोर्स कीअं कैलकुलेट कंदासीं, असां कंदासीं सभिनी फोर्सिस जो सम यानी फोर्स 1 फोर्स 2 फोर्स 3 फोर्स 4। ठीकु आहे, हाणे इन सभिनी फोर्सिस जा मैग्नीट्यूड असां रखूं। सो हिते फोर्स 1 जो जेको मैग्नीट्यूड आहे उहो 10 न्यूटन आहे ऐं फोर्स 2 जो मैग्नीट्यूड बि 10 न्यूटन आहे। हिते माइनस इन जे करे ॾिनी आहे छो त जेको फोर्स 2 आहे उन जी जेका डायरेक्शन आहे उहा फोर्स 1 जे डायरेक्शन जे अपोज़िट आहे। ठीकु आहे, उन खां पोइ फोर्स 3 आहे उन जो मैग्नीट्यूड 20 न्यूटन आहे ऐं फोर्स 4 जेको आहे उन जो मैग्नीट्यूड बि 20 न्यूटन आहे। ऐं हिते बि जेका नेगेटिव साइन ॾिनी आहे उहा इन करे ॾिनी आहे त फोर्स जेको 4 थो लॻे उन जी जेका डायरेक्शन आहे उहा फोर्स 3 जे अपोज़िट आहे। सो हाणे जेकॾहिं ॾिठो वञे प्यारा ॿारो त असां वटि ही जेको आहे त 4 फोर्सिस आहिनि ऐं उन खां पोइ फोर्स 10 ऐं फोर्स 1 ऐं फोर्स 2 जेके आहिनि इहे पाण में हिक ॿिए में अपोज़िट आहिनि ऐं जेकॾहिं असां इन जी कैलकुलेशन कंदासीं त इहे छा थींदा, इहे ॿई पाण में कैंसिल आउट थी वेंदा ऐं फोर्स 3 ऐं फोर्स 4 जेको आहे इन जा मैग्नीट्यूड बि सेम आहिनि ऐं अपोज़िट डायरेक्शन में आहिनि तॾहिं इहे ॿई बि पाण में कैंसिल आउट थी वेंदा। यानी छा थींदो, असां वटि जेको नेट रिज़ल्ट ईंदो उहो ईंदो 0। ठीकु आहे, हाणे जेकॾहिं असां इन फोर्सिस जी ॻाल्हि कयूं त नेट रिज़ल्ट असां वटि 0 थो अचे। सो हिन नेट रिज़ल्ट 0 खे असां हिन तरीक़े सां बि लिखी सघंदा आहियूं त सिग्मा एफ इज़ इक्वल टू 0 यानी टोटल रिज़ल्ट जेको फोर्सिस जो आहे समिशन ऑफ द फोर्सिस आहे उहो छा आहे 0 आहे। हाणे सिग्मा असां छाजे करे ॾींदा आहियूं, उहा हिकिड़ी असां वटि ग्रीक लेटर आहे ऐं इहो असांखे जेको ज़ाहिर कंदो आहे त समिशन यानी सभु जेको आहे त जोड़। ठीकु आहे, केतिरा बि फोर्सिस हुजनि, केतिरा बि क्वांटिटी हुजे, उन जो जोड़ जेको आहे उहा असांखे ही जेको सिंबल आहे उहो उन खे रिप्रेज़ेंट कंदो आहे बेसिकली। ठीकु आहे, तो अहिड़े नमूने सां असां लिखी सघूं था त सिग्मा एफ इज़ इक्वल टू 0 यानी हिन बॉडीअ ते हिन जिस्म ते लॻंदड़ सभिनी ज़ोरनि जो जेको रिज़ल्ट आहे उहो छा आहे 0 आहे। ठीकु आहे प्यारा ॿारो, सो अहिड़े नमूने सां न्यूटन जे सेकंड लॉ मुताबिक़ असांखे इहा ख़बर आहे त फोर्स जेकॾहिं 0 हुजे त उन जे 0 हुजण जे करे एक्सेलरेशन बि 0 थी वेंदी आहे। ठीकु आहे, जेकॾहिं हिते एक्सेलरेशन 0 थी वञे त इन जा ॿ मतिलबु निकिरनि था। पहिरियों मतिलबु इहो त जेकॾहिं एक्सेलरेशन 0 आहे त यानी बॉडी असांजी रेस्ट में आहे ऐं ॿियो मतिलबु इहो थो निकिरे त जेकॾहिं एक्सेलरेशन 0 आहे कंहिं बि जिस्म जी त या त उहो जिस्म वरी मूव थो करे विथ कांस्टेंट वेलोसिटी सां गॾु। ठीकु आहे, हाणे हीअ असांजा ॿ जेको आहे त इन जा मतिलबु निकिता। अगरि जेकॾहिं असां रेस्ट जी ॻाल्हि कयूं त जेकॾहिं असांजो को जिस्म रेस्ट जी हालत में आहे त असां हुनखे चवंदासीं उहो छा में आहे, स्टैटिक इक्विलिब्रियम में आहे ऐं उन खां बाद में जेकॾहिं असांजो को जिस्म कांस्टेंट वेलोसिटी सां मूव थो करे त असां चवंदासीं उहो छा में आहे, डायनामिक इक्विलिब्रियम में। ठीकु आहे प्यारा ॿारो, तो हाणे जेकॾहिं असां हिन टर्म खे मद्देनज़र रखी करे जेकॾहिं असां इन जी डेफिनेशन ठाहियूं त डेफिनेशन कीअं निकिरंदी, डेफिनेशन हीअं लिखंदासीं त इफ वेक्टर सम ऑफ ऑल फोर्सेस एक्टिंग ऑन अ बॉडी इज 0 द बॉडी इज सेड टू बी इन इक्विलिब्रियम। चए थो त कंहिं बि जिस्म ते लॻंदड़ सभिनी फोर्सिस जो जेको सम आहे, जेको जोड़ आहे, जेकॾहिं उनखे असां जोड़ कयूं ठीकु आहे त उहो छा हूंदो 0 थिए ऐं उन खां बाद में असां चवंदासीं त उहा बॉडी छा में आहे, इक्विलिब्रियम में आहे यानी तवाज़ुन में आहे।
ठीक है प्यारा बारो। हाँ जेकॾहिं असां हिन जे रिज़ल्ट जे तरफ़ हलूं त मिसाल जे तौर ते असां था चऊं त हिन बॉडीअ ते जेके आहिनि उहे कोप्लेनर फोर्सिस लॻनि था। हाणे कोप्लेनर फोर्सिस कंहिंखे चइबो आहे? उनखे चइबो आहे त जॾहिं ॿ फोर्स कंहिं सेम बॉडी ते एक्ट करनि डिफरेंट पॉइंट ते। ठीकु आहे, डिफरेंट पॉइंट्स ते जॾहिं ॿ फोर्सिस एक्ट कंदा असां उनखे चवंदासीं उहे फोर्सिस आहिनि कोप्लेनर। सो यानी हाँ हिते असां जेकॾहिं ॾिसूं मिसाल जे तौर ते जेकॾहिं असांजे बॉडीअ ते मुख़्तलिफ़ क़िस्म जा फोर्स लॻनि था ऐं मुख़्तलिफ़ तरफ़नि खां फोर्स लॻनि था त मिसाल जे तौर ते असां चऊं था त जेके फोर्सिस इन जे एक्स जेको आहे डायरेक्शन में लॻनि था, एक्स प्लेन ते लॻनि था, उन्हनि जो जेको टोटल सम आहे उहो बि ज़ीरो आहे। ऐं उनखां पोइ असां चऊं था त जेके फोर्सिस उन जे वाई प्लेन ते लॻनि था, ठीकु आहे, असां चऊं था उहे बि ज़ीरो आहिनि। जेकॾहिं असांजा एक्स ऐं वाई प्लेन वारा फोर्सिस ज़ीरो आहिनि त इन जो मतिलबु आहे त असांजो जेको टोटल सम ऑफ द फोर्सिस आहे उहो बि छा आहे? ज़ीरो आहे। ठीकु आहे, जॾहिं असांजो टोटल फोर्सिस जो जेको सम आहे जॾहिं ज़ीरो निकिरंदो त पोइ असां चवंदासीं उहा बॉडी जेका आहे उहा ट्रांसलेशनल इक्विलिब्रियम में आहे। ठीकु आहे प्यारा ॿारो। त असांखे फर्स्ट कंडीशन में इहा ख़बर पइजी वई त फर्स्ट कंडीशन जॾहिं सेटिस्फाई थींदी त असांजी बॉडी छा में हूंदी? ट्रांसलेशनल इक्विलिब्रियम में हूंदी। ऐं असांखे फर्स्ट कंडीशन में इहा बि ख़बर पई टोटल सम ऑफ द फोर्सिस छा हूंदो? ज़ीरो हूंदो। ठीकु आहे प्यारा ॿारो। हाणे असां हलूं था सेकंड कंडीशन ऑफ इक्विलिब्रियम जी तरफ़। सो सेकंड कंडीशन ऑफ इक्विलिब्रियम खे सम्झण खां पहिरीं असां कुझु मिसालनि ते गौर कंदासीं, पहिरीं उन्हनि खे सम्झंदासीं ताकी असांखे अॻिते सम्झण में आसानी थिए। ठीकु आहे, सो मिसाल जे तौर ते मूं वटि हिकिड़ी स्केल आहे ऐं स्केल खे मां हिन विच पॉइंट ते फिक्स कयो आहे। उनखां पोइ मां हिन ते ॿ फोर्स लॻायां थो डिफरेंट पॉइंट ते। हिन पॉइंट ते बि फोर्स लॻायो ऐं हिन पॉइंट ते बि फोर्स लॻायो। जॾहिं इन ॿिन्ही पॉइंटनि ते मां फोर्स थो लॻायां ऐं उन फोर्सिस जो जेको मैग्नीट्यूड आहे उहो बि सेम आहे, यानी फोर्स 1 जो मैग्नीट्यूड 10 न्यूटन ऐं फोर्स 2 जो बि मैग्नीट्यूड 10 न्यूटन। अगरि जेकॾहिं मां इन ॿिन्ही जो सम जेको आहे कयां, यानी मां लिखां नाउ कैलकुलेट द वेक्टर सम ऑफ द फोर्सिस, त मां हिननि खे एड जेकॾहिं कंदुमि त उहो हिन तरीक़े सां करे सघां थो F1 माइनस F2, यानी F1 जेको आहे उनखे मां पॉजिटिव ॼाणायो आहे ऐं F2 हुनखे नेगेटिव छाजे करे ॼाणायो? उहो उनजे करे त छो त F2 जी जेका डायरेक्शन आहे उहा F1 जे ऑपोज़िट आहे, तॾहिं मां हिते माइनस ॾिनी। ठीकु आहे, हाणे जेकॾहिं ॿिन्ही खे असां पाण में सम कंदासीं त असां वटि जेको नेट रिज़ल्ट ईंदो उहो छा ईंदो? ज़ीरो ईंदो। ठीकु आहे, अगरि जेकॾहिं असां हिन नेट रिज़ल्ट जी ॻाल्हि कयूं त नेट रिज़ल्ट जॾहिं असांजो ज़ीरो थो अचे त यानी हिते असांजी जेका फर्स्ट कंडीशन ऑफ इक्विलिब्रियम आहे उहा सेटिस्फाई थी थिए। पर हाणे जेकॾहिं ॾिठो वञे त जेकॾहिं फोर्स 1 हिते लॻंदो ऐं बॉडी असांजी फिक्स आहे त उहा छा कंदी? हिन पॉइंट ते रोटेट कंदी, यानी इन में टॉर्क प्रोड्यूस थींदो। उनखां बाद में जॾहिं असां सेकंड पॉइंट ते जेको फोर्स लॻे थो ऐं उनजी असां ॻाल्हि कयूं त उनजे फोर्स लॻण सां, उन पॉइंट ते फोर्स लॻण सां छा थींदो? हिते बि असांजी रोटेशन पैदा थींदी, यानी हिते बि टॉर्क पैदा थींदो। ठीकु आहे, सो अहिड़े नमूने सां हाणे फर्स्ट कंडीशन असांजी हिते कंप्लीट सेटिस्फाई नथी थिए। ठीकु आहे, यानी हिन में कुझु असांखे शयूं रिक्वायर्ड आहिनि सेकंड कंडीशन खे सेटिस्फाई करण जे लाइ। ठीकु आहे, सो अहिड़े नमूने सां हाणे असां वटि जेको टॉर्क हूंदो आहे उहो टॉर्क ॿिनि क़िस्मनि जो हूंदो आहे। उहो कहिड़े नमूने सां? मिसाल जे तौर ते साॻियो मां स्केल खयों ऐं उनखे विच ते फिक्स कयो ऐं हाणे मां उनखे हिन पॉइंट ते बि फोर्स थो लॻायां त हिते रोटेशन हीअं पैदा थींदी। उनखां पोइ जॾहिं हिन पॉइंट ते वरी साॻे नमूने सां फोर्स लॻाईंदुमि त उनजी रोटेशन हीअं पैदा थींदी। हाणे जेकॾहिं असां ॿिन्ही पॉइंटनि ते फोर्सिस मां सेम लॻायां थो त हिन जो मतिलबु आहे त ॿिन्ही पासनि खां जेका रोटेशन आहे उहा बि सेम प्रोड्यूस थींदी, यानी टॉर्क सेम हूंदो। जेकॾहिं मिसाल जे तौर ते हिन पॉइंट ते टॉर्क प्रोड्यूस थो थिए 20 न्यूटन इंटू मीटर त हिन पॉइंट ते बि टॉर्क प्रोड्यूस थींदो 20 न्यूटन इंटू मीटर। ठीकु आहे, उनखां पोइ हीउ जेको टॉर्क आहे ऐं हीउ टॉर्क असांजो हूंदो क्लॉक वाइज़ टॉर्क, ऐं क्लॉक वाइज़ टॉर्क असां कंसिडर कंदा आहियूं नेगेटिव। उनखां बाद में जेको काउंटर क्लॉक वाइज़ यानी एंटी क्लॉक वाइज़ टॉर्क हूंदो उनखे कंसिडर कयो वेंदो आहे पॉजिटिव। ठीकु आहे प्यारा ॿारो, अगरि जेकॾहिं हिन ॿिन्ही टॉर्क्स जी मां कैलकुलेशन वठां यानी नेट टॉर्क मां कढण जी कोशिशि कयां त कीअं कढंदुमि, त उनखे उन करे मां छा कंदुमि? ॿिन्ही टॉर्क खे पाण में एड कंदुमि। जॾहिं एड कंदुमि त हिन जो मां वैल्यू रखियो हिते 20 ऐं हिते टॉर्क 2 जो वैल्यू रखियो -20, यानी हिकु टॉर्क जेको आहे उहो ॿिए जे उबतड़ आहे। ठीकु आहे, ऐं उनखां पोइ मां तव्हांखे इहा शइ ॿुधाई प्यारा ॿारो त जेको असां क्लॉक वाइज़ टॉर्क हूंदो आहे उनखे कंसिडर कयो वेंदो आहे नेगेटिव। ठीकु आहे, सो अहिड़े नमूने सां 20 न्यूटन ही ऐं -20 न्यूटन ही, तो इन करे छा थींदो? इहे ॿ ही असांजा पाण में कैंसिल आउट थी वेंदा। अगरि जेकॾहिं असां नेट रिज़ल्ट जी ॻाल्हि कयूं त नेट रिज़ल्ट असांखे मिलंदो ज़ीरो।
तो असां हिनखे हिन तरीक़े सां बि लिखी सघूं था त समेशन ऑफ टोटल टास्क इज इक्वल टू 0। ठीकु आहे प्यारा ॿारो। त असां वटि जेको टोटल टार्क जो जेको सम अची वियो उहो छा आयो, उहो 0 आयो। यानी जेकर हिन जिस्म ते ॿ टार्क लॻनि था, ॿ फोर्सिस लॻनि था बेसिकली इक्वल मैग्नीट्यूड जा, त उन्हनि में जेको टार्क प्रोड्यूस थींदो उहो छा हूंदो, उहो असांजो उन टार्क जो जेको सम हूंदो उहो 0 हूंदो, यानी बॉडी असांजी इक्विलिब्रियम में हूंदी। ठीकु आहे। उन खां बाद में जेकॾहिं हिन पॉइंट खे मद्देनज़र रखी करे असां डेफिनेशन ठाहियूं त डेफिनेशन कीअं ठहंदी असांजी, उहा हिन तरीक़े सां थींदी त इफ वेक्टर सम ऑफ ऑल टॉर्क्स एक्टिंग ऑन अ बॉडी इज 0 द बॉडी इज सेड टू बी इन इक्विलिब्रियम। असां ईअं चई सघूं था त जेकॾहिं कंहिं बि बॉडीअ ते जेको सम ऑफ द टॉर्क्स आहे, यानी फोर्स लॻण जे करे जेके उन में टॉर्क पैदा थियनि था, अगरि जेकॾहिं उन्हनि जो असां सम कढूं ऐं असांजो सम 0 थो अचे, यानी रिज़ल्ट असांखे 0 थो अचे, त असां चवंदासीं उहा बॉडी छा में आहे, इक्विलिब्रियम आहे। ठीकु आहे प्यारा ॿारो। उन खां बाद में जेकॾहिं असां हुनजे रिज़ल्ट जी तरफ़ हलूं त सेकेंड कंडीशन जा रिज़ल्ट कहिड़े नमूने सां असां जेको आहे त कढी सघूं था। त मिसाल जे तौर ते जेकॾहिं हिन बॉडीअ में असां वटि टॉर्क प्रोड्यूस था थियनि, टॉर्क जो मतिलबु आहे त उन में रोटेशन प्रोड्यूस थी थिए, उहो ऑब्जेक्ट असांजो रोटेट थो करे, यानी कोई बि ऑब्जेक्ट रोटेट कंदो त उन में असांजी एंगुलर एक्सेलरेशन प्रोड्यूस थींदी। अगरि जेकॾहिं असांजो टॉर्क 0 आहे, यानी एंगुलर एक्सेलरेशन बि 0 आहे। ठीकु आहे। अगरि जेकॾहिं एंगुलर एक्सेलरेशन 0 आहे त हिते वरी ॿ केसिस थी सघनि था, त या त असांजो ऑब्जेक्ट उहो रेस्ट में आहे, या उहो ऑब्जेक्ट असांजो यूनिफॉर्म एंगुलर वेलोसिटी में मूव थो करे। ठीकु आहे प्यारा ॿारो। अगरि जेकॾहिं असांजो को ऑब्जेक्ट एंगुलर यूनिफॉर्म वेलोसिटी सां मूव कंदो त असां चवंदासीं त उहो ऑब्जेक्ट छा में आहे, रोटेशनल इक्विलिब्रियम में आहे। ठीकु आहे प्यारा ॿारो। त हिते असांखे इहा ख़बर पइजी वई त असांजी जेका सेकंड कंडीशन आहे उहा सेटिस्फाई छा सां थी थिए, रोटेशनल इक्विलिब्रियम सां थी थिए। ठीकु आहे प्यारा ॿारो। तो अहिड़े नमूने सां हाणे असांखे ख़बर पइजी वई त सेकंड कंडीशन ऑफ इक्विलिब्रियम में छा हूंदो आहे, टोटल सम ऑफ द टॉर्क्स जेको हूंदो आहे उहो 0 हूंदो आहे, ऐं फर्स्ट कंडीशन में जेको आहे उहो टोटल सम ऑफ द फोर्सिस जेको हूंदो उहो 0 हूंदो। ठीकु आहे प्यारा ॿारो। तो मूंखे उमेद आहे त तव्हांखे फर्स्ट कंडीशन ऐं सेकंड कंडीशन ॿई सुठे नमूने सां सम्झ में अची वई हूंदी प्यारा ॿारो। इंशाअल्लाह नेक्स्ट क्लास में वरी असां स्टेट्स ऑफ इक्विलिब्रियम पढ़ंदासीं। तेसि ताईं अल्लाह हाफ़िज़।